मीरपुर खास खां रिपोर्ट कर रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीजनल ब्यूरो चीफ। डिवीजनल डायरेक्टर इंफॉर्मेशन मीरपुर खास शहजाद शेख की सदारत हेठ डिवीजनल एक्रीडेटेशन कार्ड स्क्रूटनी कमेटी की गॾिजाणी अॼु संदसि ऑफिस में मुनक़द थी, जंहिंमें कमेटी के मेंबरनि डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन थारपारकर सलीम अहमद जतोई, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मीरपुर खास गुलाम रज़ा खोसो, जिला इंफॉर्मेशन ऑफिसर उमरकोट मोहम्मद असलम भट्टी और ऑफिस असिस्टेंट इरफान अहमद शेख शिरकत कई। डायरेक्टर इंफॉर्मेशन शहजाद शेख जिलाई इंफॉर्मेशन ऑफिसरन के हिदायत कई त एक्रीडेटेशन कार्ड लाइ मिलियल दरखास्तुन की मुकम्मल जांच करण खां पोइ उन्हनि सहाफ़ियुनि जूं दरखास्तूं मोकिलियूं वञनि। डिवीजनल डायरेक्टर मीरपुर खास शहजाद शेख चयो त इन ॻाल्हि खे यकीनी बणायो वञे त एक्रीडेटेशन कार्ड सिर्फ़ प्रोफेशनल ऐं हक़ीक़ी सहाफ़ियुनि के जारी कया वञनि। हुन चयो त इतलात खाते जे एक्रीडिटेशन कार्ड बाबति नई पॉलिसी तहत अहिड़ियूं अख़बारूं जेके सिर्फ़ सोशल मीडिया प्लेटफॉर्मनि ते मौजूदु आहिनि, नुमाइंदनि, वेब चैनल जी नुमाइंदनि ऐं कंहिं सरकारी मुलाज़िम खे जेको पिणु सहाफ़ी तौरु कमु करे थो खे कार्ड जारी न कया वेंदा। सिर्फ़ रजिस्टर्ड अख़बारुनि ऐं टीवी चैनलनि जी नुमाइंदगियुनि खे संदनि लाॻापियल इदारनि तरफ़ां दरख़्वास्त फार्म ते तस्दीक़ थियण बैदि कार्ड जारी कया वेंदा। गॾिजाणी में ॿुधायो वियो त एक्रीडेटेशन कार्ड सिर्फ़ मीडिया ऑर्गेनाइज़ेशन जी हिकु नुमाइंदे ज़िलई रिपोर्टर खे जारी कयो वेंदो, जॾहिं त प्रोफेशनल जर्नलिज़म में 2 सालनि जो तजुर्बो रखंदड़ एक्रीडेटेशन कार्ड लाइ दरख़्वास्त फार्म जमा करण जा अहल हूंदा। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त 30 अप्रैल 2025 खां पोइ कार्ड जारी करण दरख़्वास्त वसूल न कयूं वेंदियूं। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीजनल ब्यूरो चीफ।